सदर मुल्क चीन के सरकारी दौरे ते चंगधू पहुंची वियो। आसिफ अली ज़रदारी दौरे दौरान चीनी क़यादत सां मुलाक़ात कंदो, जंहिं दौरान पाकिस्तान ऐं चीन जे लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। पार्टी तर्जुमान मूजिबि मुलाक़ातुनि में पाक चीन लाॻापनि, इक़्तिसादी ऐं वापारी सहकार ते ॻाल्हियूं थींदियूं। सीपेक ऐं मुस्तक़बिल जा राब्ता कारी मंसूबा बि गौर हेठि ईंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ॿोॾि मुतासिरनि लाइ फौरी आलमी इमदाद जी अपील जो मुतालबो। माहौलियाती ऐं ज़रई एमरजेंसी जे हुकूमती ऐलान जी आजियां। पीपी चेयरमैन चयो त अफ़सोस त अञा ताईं ॿोॾि ऐं बरसात मुतासिर इलाइक़नि लाइ BSP तहत रिलीफ जो ऐलान नाहे कयो वियो। वज़ीर आज़म ज़ाती तौर ते ख़ातिरी कराई हुई त मुतासिरनि लाइ BISP तहत रिलीफ फ़राहम कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां गॾियल क़ौम जे निज़ाम तहत आलमी इमदाद लाइ अपील में देर नाक़ाबिल फ़हम आहे। वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो आहे त आलमी इमदाद जी अपील बिना देर कई वञे। ॿोॾि सबबि सभ खां घणो ज़राअत जो शोबो मुतासिर थियो आहे। उमीद त वफ़ाक़ी हुकूमत बि ज़राअत शोबे जी बहाली लाइ असांजे क़दमनि में भरपूर मदद कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जी बिजली बिलनि में रिलीफ लाइ IMF सां राब्ते जी हिदायत। ज़रियनि मूजिबि नाणे वारी वज़ारत खे हिदायत कई वई आहे त IMF सां इम्कानी रिलीफ ते ॻाल्हि ॿोल कई वञे। ॿोॾि मुतासिरनि लाइ माण्हुनि खे बिजली जे बिलनि में रिलीफ 1 महीने लाइ ॾिनो वेंदो। शहर हुजे या ॿाहिराड़ियूं, रिलीफ समूरे मुल्क शहर जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में ॾिनो वेंदो। कतर ते इसराइली हमलो, आलमी कानून जी खुलियल भंजकड़ी करार। पाकिस्तान तरफ़ां कतर ते इसराइली हमले ऐं गज़ा में इसराइली बर्बरियत जी मज़म्मत। पार्टी आफ़ीस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान हफ़्तेवार न्यूज़ ब्रीफिंग ॾींदे चयो आहे पाकिस्तान फ़लस्तीन मसइले जो हल गॾियल क़ौम जे ठहरान पिटांदड़ चाहे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इसराइली अगराई ख़िलाफ़ कतर सां हिमायत में दोहा जो हंगामी दौरो कयो। वज़ीर आज़म इसराइली अगराई ते मुस्लमान मुल्कनि खे मुतहद थियण ते ज़ोर ॾिनो। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ आलमी इत्तेहाद सां गॾिजी कमु करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं काज़ाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। रावल डैम की सतह 1700 फुट का मथे थी वञण बैदि स्पेलवेज़ खोलिया विया आहिनि। NDMA मूजिबि कोरंग नाले में पानी के वहकरनि में इज़ाफ़े जो इम्कान आहे। भरपासे वारनि रिहायशी आबादियुनि जे रहवासियुनि खे मोहतात रहण जी हिदायत। अवाम खे नाले ते ठाहियल आरज़ी पुल पाल करण खां पासो करण जी बि हिदायत। पंजाब में सतलज, रावी ऐं चनाब दरियानि में पानी जे वहकरनि में लाथ अची वई। सिंधु दरिया में पानी के वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि 24 कलाकनि दौरान 9801 क्यूसिक पानी में वाध। गुड्डू बैराज वटि मथाऊं वहकिरो 5,12,662 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पानी वहकरनि में 24 कलाकनि दौरान 10,775 क्यूसिक वाध। सखर बैराज वटि पानी जो मथाऊं वहकिरो 4,51,760 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहकिरो 2,59,284 क्यूसिक ऐं हेठाऊं वहकिरो 2,54,354 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ PTI बानी खिलाफ़ हरजाने केस में जल्द आली पुछा मुकम्मल करण जी इस्तदा करे छॾी। वज़ीर आज़म जी PTI बानी खिलाफ़ 10 अरब रुपयनि जे हरजाने जी दावा ते सेशन कोर्ट लाहौर में ॿुधणी। वीडियो लिंक ते मौजूद वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो हो त मुल्क में ॿोॾि जी सूरत हाल आहे। ॿोॾि हाणे सिंध में दाख़िल थी रही आहे। सूबा ऐं वफ़ाक़ खे कहिड़ी तरह गॾिजी कमु करणो आहे। ज़रई एमरजेंसी जो ऐलान कयो हो। अॼु बि 1 कलाक खां अव्हां जे आॾो हाज़िर आहियां। हिन केस में आली पुछा मुकम्मल करे वठो। कादिरपुर भरिसां संगावती मामले तां छेड़ो। फायरिंग में 2 ॼणा क़तल, 1 ज़ख़्मी। ॻोठ फ़कीर मोहम्मद चाचड़ में गोलियूं लॻण सबबि फयाज़ ऐं हादन चाचड़ मारिजी विया। तारिक चाचड़ ज़ख़्मी। धुरिन में छिकटाण तेज़। पुलिस जो चवणु आहे त धुरिन में छेड़ो संगावती मामले तां थियो आहे।
मलीर जी शेरपाव कॉलोनी अल सादात चौक वेझो हथियारबंद नथा बजना कतुल पुलिस ने रेंजर्स पहुंची मर्द अस्पताल मुंतकिल कया। मारजी विलन महकी जी सुञाणप शाहजहान खान अब्बासी तौर थी। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लगी रहियो आहे। जांच कई पई वञे। सराड़ी जी सरकारी अस्पताल पुठियां वोणनि जे फसल मां नौजवान जो खुट्टा ॾिनल ऐं मणको भॻल लाश इतला ते पुलिस पहुची मक़तूल मोहम्मद आचर बिरोही जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। मक़तूल जे चाचे पालारी बिरोही जो चवणु आहे त नौजवान खे तशद्दुद करे मणको भञी बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश फसल में फिटो कयो वियो आहे। संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे। शेदातकोट बरसां ॻोठ काज़ी इस्माइल में कारे इल्ज़ामेट नारी क़त्ल लिवीज़ पुलिस मूजिब गैरत जे नाले ते रेहाना ज़ाल मल्हार ख़ान लाशारी खे क़त्ल कयो वियो। मलीर जे कोंगर नदी में बरसाती वहकिरे में बुॾी वियल 3 ॼणनि जा लाश फोतियुनि जी सुञाणप 7 वरनि जे कैलाश अफ़ज़ल जोखियो ऐं इकबाल वासी जे नालनि सां थी आहे। पुलिस जो चवणु आहे त कोंकर नदी में बुॾी वियल 7 ॼणनि जा लाश करे वरिता आहिनि। मलीर नदी में बुॾी वियल इरफान तरीन जी लाश जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू अमल जारी आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अजीज हेडलाइंस वारी थियूं हिते वठूं था मुख़्तसर ब्रेक।